नाज़रीन, सालह पट में गुज़रियल ॾींहुं हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल सहाफ़ी अजय क़ुमार फौत थी वियो आहे। ज़ख़्मी सहाफ़ी अजय क़ुमार सिविल अस्पताल सखर में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले करे छॾियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे इनायत भट्टी। जी इनायत, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही इंतहाई ॾुखाईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे सखर ज़िले जे तालके सालिया पट में। गुज़र रात मोटरसाइकिल ते सवार मुंहं ते बुटां बदल नामालूम हथियारबंदनि ऐं सहाफ़ी अजय लालवाणीअ खे गोलियूं हणी सख़्तु ज़ख़्मी करे फरार थी विया। जंहिं बाद सहाफ़ी अजय खे वारसनि नाज़ुक हालत में सखर सिविल अस्पताल खणाया विया, जिते सहाफ़ी अजय जो ऑपरेशन कयो वियो ऐं डॉक्टरनि पारां सीने मां 2 गोलियूं पिणु कढियूं वयूं हुयूं ऐं हुनखे नाज़ुक हालत में अस्पताल में ई दाख़िल हो। अॼु जेका हिकिड़ी गोली हुनजे सीने अंदरि रहियल हुई, जंहिंजो ॿीहर ऑपरेशन कयो वियो त अजय जेको आहे सो फोत थी वियो आहे। ऐं हींअर असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे अजय जे वारसनि सां ऐं मेरा टीवी जो रिपोर्टर आहे सालिया पट जो नरेश कुमार, हुनजो सॻो ई सोट आहे ऐं हुन सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे। हुनजो चवणु आहे त अजय गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां नामालूम हथियारबंदनि ऐं अननोन नंबर तां हुनखे क़तल करण जूं धमकियूं मिली रहियूं हुयूं ऐं जंहिंजूं खोड़ सारियूं असीं शिकायतूं पुलिस खे कयूंसीं, पर पुलिस कख भञी बीणो न कयो हो। ऐं जंहिंखां पोइ गुज़र राति जेको चौकीदार आहे सालिया पट जो और उन जेको आहे सो 2 हथियारबंदनि खे बुटां बदल ॾिसी करे पुलिस खे पिणु इतलाह कयो, पर इतलाह ॾियण जे बावजूदि 1 कलाक ताईं पुलिस जेको आहे सो न पहुती ऐं जंहिंखां पोइ हथियारबंदनि सिधियूं गोलियूं हणी करे अॼु सहाफ़ी अजय खे जेको आहे ज़ख़्मी करे हू फरार थी विया। ऐं जंहिंखां पोइ सालिया पट शहर जेको आहे अॼु मुकमल तौर ते बंदि हुयो ऐं शहरी जेको आहे एहतिजाज पिणु कया, पर हिन महिल ताईं पुलिस जे कन ते का बि जूअ न चुरी ऐं अजय जेको आहे खे जेका सज़ा मिली आहे उनखे सच लिखण जी सज़ा मिली आहे, जंहिंजे करे हुनखे क़तल कयो वियो आहे। असांजी कंहिंसां बि दुश्मनी न आहे। हिन वक़्तु सोग वारो माहौल आहे ऐं सालिया पट शहर मुकमल तौर ते बंदि थी वियो आहे ऐं हर सहाफ़ी जी हक़ाली आहे। हिकु नौजवान जेको सहाफ़ी आहे सख़्त लिखण ते हू क़तल थी वियो आहे ऐं पुलिस हिन महिल ताईं कंहिं बि जवाबदार खे गिरफ़्तार न करे सघी आहे। जी इनायत, तफ़सीली ख़बर खां आगाह करण लाइ मुंहिंजी महिरबानी।